ज़िक्र कंदासीं भिरिया सिटी वेझो मांझंद हादसे में शहीदनि जे वारसनि खे डिप्टी कमिश्नरनि 50-50 हज़ारनि जा चेक ॾिना आहिनि। या ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी वेझो मांझंद हादसे में शहीदनि जे वारसनि खे डिप्टी कमिश्नर 50-50 हज़ार रुपयनि जा चेक ॾिना विया आहिनि। ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं पिया। भिरिया सिटी वेझो मांझंद हादसे में शहीदनि जे वारसनि खे डिप्टी कमिश्नरनि पारां 50-50 हज़ार जा चेक ॾिना विया आहिनि। भिरिया सिटी मां ही ख़बर शेयर कयूं पिया। भिरिया सिटी वेझो मांझंद हादसे में शहीदनि जे वारसनि खे डिप्टी कमिश्नर पारां 50-50 हज़ार जा चेक ॾिना विया आहिनि। अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं पिया। भिरिया सिटी वेझो मांझंद हादसे जे शहीदनि जे वारसनि खे डिप्टी कमिश्नर 50-50 हज़ार जा चेक ॾिना आहिनि। ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी वेझो मांझंद हादसे में शहीदनि जे वारसनि खे डिप्टी कमिश्नर पारां 50-50 हज़ार जा चेक ॾिना विया आहिनि। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर इहा ख़बर ॾियूं पिया। अपडेट मालूम कंदासीं। भिरिया सिटी जो रिपोर्टर नदीम मंगी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नदीम, आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, भिरिया सिटी भरिसां ॻोठ हुसैन कलोड़ो में तक़रीबन 4 मांझंद भरिसां मुसाफ़िर वैगन ऐं ट्रक जी टक्कर सबबि रोड हादसे में शहीद थी वियल 18 ॼणनि मां ॻोठ हुसैन कलोड़ो वासी 7 शहीदनि आफ़ाक विसरो, शकील कलोड़ो, शफीक कलोड़ो, माशूक कलोड़ो, दीन मोहम्मद कलोड़ो, आसिफ कलोड़ो, सिकंदर कलोड़ो जे वारसनि खे डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ तरफ़ां 50-50 हज़ार रुपया हर शहीद जे वारसनि खे ॾिना विया आहिनि। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ ताशफिन आलम पारां भिरिया सिटी जे ॻोठ हुसैन कलोड़ो पहुची शहीदनि जे वारसनि खे चेक ॾियण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां 50-50 हज़ार रुपया फी माण्हू जे खे जेको आहे सो हुकूमत पारां चेक ॾिना विया आहिनि। जॾहिं त 18 मां 11 शहीदनि खे कंडियारो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में चेक ॾिना वेंदा। हिन वधीक ॿुधायो त शहीदनि जे वारसनि जी भरपूर मदद कई वेंदी। यादि रहे त 4 महीना अॻु मांझंद भरिसां रोड हादसो थियो, जंहिंमें ज़िले नौशरो फिरोज़ जा 18 ॼणा मज़दूर जेके मज़दूरी सांगे कराची वञी रहिया उजल जो शिकार थी विया। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नदीम मंगी तफ़सील ॾिना।